अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कूड़न डोमिसाइलन जे हवाले सां हिकु भेरो ॿीहर रऊफ़ चांडियो हाज़िर आहे। नाज़रीन, कूड़न डोमिसाइलन जे हवाले सां घोटकी ज़िले जे अंदरि 44 डोमिसाइल अहिड़ा साम्हूं अची विया आहिनि। अॼोकी रिपोर्ट मुताबिक़ जेके जाली डोमिसाइल आहिनि, जिन खे कमेटी जे सरबराह काज़ी शाहिद परवेज़ जाली करार ॾेई छॾियो आहे। 14,000 डोमिसाइल ठहिया, जंहिंमां 200 शकी ऐं 44 जेके आहिनि जाली डोमिसाइल साम्हूं अची विया आहिनि। डोमिसाइल जे हवाले सां मुख़्तलिफ़ मीडिया जे सर्किल्स, मुख़्तलिफ़ सोशल मीडिया ऐं मुख़्तलिफ़ ज़रियनि खां मुख़्तलिफ़ माण्हुनि जा तफ़सील अचनि पिया, जिन ते इल्ज़ाम लॻनि पिया त उन्हनि जा डोमिसाइल कूड़ा आहिनि। जिन हवाले सां अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे कहिड़ा कहिड़ा डोमिसाइल आहिनि जिन हिन वक़्त ताईं सोशल मीडिया या ॿियनि ज़रियनि जे वटां डोमिसाइल साम्हूं आया आहिनि। उन हवाले सां असांखे अॼु जेके डोमिसाइलनि जे हवाले सां जेका कहाणी आहे, उन कहाणीअ में हिकिड़ो इहो बि साम्हूं आयो आहे त हीअ जेका स्क्रीन ते नज़र अचे पई, उनजो नालो आहे साइमा मलिक। मैडम, साइमा मलिक जो तालुक़ चवनि था पंजाब सां आहे ऐं उहा पंजाब खां अलावा पंजाब जे मैट्रिक ऐं इंटर साइमा मलिक पंजाब में हासिल कई आहे, उते तइलीम हासिल कई आहे, पर डोमिसाइल कराची जो आहे। हिन वक़्तु सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान पास करे ऑफिसर बणियो ऐं हिन वक़्तु सिंध हुकूमत जे ॿारनि वारे इदारे उन में डायरेक्टर तौरु कमु करे रहियूं आहिनि। मतिलबु इल्ज़ाम आहे त संदन डोमिसाइल जाली आहे। उन इल्ज़ाम जी साइमा मलिक साहिबा खे वज़ाहत करणु घुरिजे ऐं इन जी जांच बि थियणु घुरिजे। न रुॻो एतिरो, साइमा मलिक पर पंजाब वासी इरफानुल्लाह हक़, उन ते बि इल्ज़ाम आहे त उनजो तालुक़ बि पंजाब जे इलाइक़े संजरपुर सां आहे। 4 साल अॻु उन वटि पंजाब जो वोट सर्टिफिकेट बि हुयो, पर ओबाड़ो जो डोमिसाइल ऐं शनाख़्ती कार्ड ठाराए हिन साहब बि 17वें ग्रेड में पोस्ट हिकु आला उहिदो वठण में कामयाब हुयो। अॼुकल्ह चवनि था त मीरपुर माथेलो में नर्सिंग स्कूल जो प्रिंसिपल आहे ऐं इन हवाले सां इरफान हक़ जो डोमिसाइल जी बि जांच थियणु घुरिजे त वाक़ई हू सिंध सां तालुक़ु रखे थो या हुन कूड़ा डोमिसाइल ठहिराया आहिनि। इहो न रुॻो एतिरो, पर चांडका मेडिकल कॉलेज में डॉक्टर आसिफ नवाब चवनि था त हुनजो डोमिसाइल बि हुन जे हितां तइलीम हासिल कई आहे, उहो बि कूड़ो हुयो। नौशर फिरोज़ जो डोमिसाइल इस्तेमालु कयो। पाण बेसिकली डॉक्टर आसिफ नवाब साहब पंजाब जे बहावलपुर ज़िले जो डोमिसाइल रखनि था ऐं बहावलपुर जे डोमिसाइल जे ज़रिए हिननि इम्तिहान बि ॾिनो। ॿ डोमिसाइल आहिनि, हिकिड़ो सिंध जो डोमिसाइल आहे, ॿियो पंजाब जो डोमिसाइल आहे। पंजाब जे डोमिसाइल ते हुननि पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान ॾेई सिंध मां मेडिकल ऑफिसर बणिजी विया। हिन वक़्तु हिन साहब डॉक्टर आसिफ नवाब वटि 2 डोमिसाइल आहिनि। डॉक्टर आसिफ नवाब जो किसे तरह अहिड़े तरह ॿिया बि केतिरा ई माण्हू आहिनि जिन वटि 2 डोमिसाइल आहिनि। आयशा महमूद, मैडम आयशा महमूद जो पंजाब जे इलाइक़े शहर साहिवाल सां तालुक़ु आहे, पर हुन मटियारी ज़िले जो डोमिसाइल ठहिरायो आहे ऐं लियारी मेडिकल कॉलेज मां हुन MBBS ज़रिए दाख़िला वरिती आहे। MBBS जेका सीट जेका मुक़ामी डोमिसाइल रखंदड़ या सिंध जो डोमिसाइल रखंदड़ जो हक़ हुयो, उहा साहिवाल जी आयशा महमूद खे वई आहे। न रुॻो एतिरो, पर डोमिसाइलनि जे हवाले सां बिलाल असगर साहब चवनि था ही पंजाब जे शहर गुजरांवाला जो रहवासी आहे। पाण खे नौशर फिरोज़ जे पढ़ीदन लॻोट अरबाब खान राजपुर जो रहवासी सॾाए थो ऐं उतां जो डोमिसाइल आहे। न रुॻो 5 डोमिसाइल हिन ठहिरायो आहे, पर हिकु धीउ ऐं 3 पुटनि जा डोमिसाइल बि सिंध जा डोमिसाइल ठहिराया आहिनि, नौशर फिरोज़ जा डोमिसाइल ठहिराया आहिनि। बिलाल असगर ते इल्ज़ाम आहे त हुन जो डोमिसाइल बि कूड़ो आहे। इन डोमिसाइल जी बि जांच थियणु घुरिजे, जेके तफ़सील ही सोशल मीडिया, जांच कमेटी आॾो ऐं मुख़्तलिफ़ ज़रियनि आॾो साम्हूं आया आहिनि। हाफ़िज़ाबाद पंजाब जी सारिश आरिफ ते बि इल्ज़ाम आहे त हुन सिंध जो कूड़ो डोमिसाइल ठहिरायो ऐं पोइ नवाब शाह जी यूनिवर्सिटी बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटीअ में जे पाकिस्तान स्टडी जे शोबे में हुन लेक्चरशिप जो जॉब बि हासिल करे वरिती आहे ऐं पर तालुक़ु हुनजो पंजाब सां आहे। तंहिं करे नवाब शाह यूनिवर्सिटी खे बि हिन सरिश आरिफ जे मामले जी जांच करणु घुरिजे। कूड़नि डोमिसाइलनि जे हवाले सां त काफ़ी शयूं जेके वज़ाहतूं इल्ज़ाम लॻनि थियूं, पर ठठीअ जी मरियम सरफराज़ बि मेडिकल एंड हेल्थ साइंसिस यूनिवर्सिटी नवाब शाह में दाख़िला वरिती। अवामी शिकायतुनि ते उनजी जांच थी, जंहिंखां पोइ उहा पकड़िजी पई ऐं उनजो कूड़ो डोमिसाइल सबबु उन नवाब शाह जी यूनिवर्सिटीअ मां उन मेडिकल मां दाख़िला रद्द कई वई आहे। न रुॻो एतिरो, पर हीउ जेको ताज़ो सिंध हाउस इस्लामाबाद जो मुलाज़िम आहे साकिब सदीक, उनजो स्कैंडल साम्हूं आयो आहे त हुन
2013 में 3 भेरा डोमिसाइल तब्दील कया आहिनि। नौकरी मिलण खां पोइ बि डोमिसाइल ठाहिराया आहिनि। अॻ में नौकरी मिली आहे साहब खे, पोइ डोमिसाइल ठाहिराया आहिनि। ऐं कची मुलाज़मत दौरान 10 ग्रेड में ऐं साॻियुनि तारीख़ुनि ते वरी 12 ग्रेड में हुनखे 2 ग्रेड मथे प्रमोशन ॾेई तरक़ियूं ॾिनियूं वयूं आहिनि। संदसि 3 डोमिसाइल आहिनि। 2 डोमिसाइल जूं कहाणियूं साम्हूं अचनि थियूं, पर हिन साकिब सिद्दीक़ जो हाउस इस्लामाबाद में मुलाज़िम आहे, उन ते बि इल्ज़ाम आहे त हुन 3 डोमिसाइल ठाहिराया आहिनि। न रुॻो एतिरो, पर ही आहे कबीर जमाल साहब, जंहिंजो डोमिसाइल बि चवनि था त बलूचिस्तान जे इलाइक़े डेरा बुगटी जो आहे। ही डेरा बुगटी जे उन डोमिसाइल जो अक्स तव्हांखे मीडिया ते नज़र अची रहियो आहे। अहिड़े तरीक़े सां लाड़काने पुलिस जे अंदरि बि इल्ज़ाम लॻनि पिया त लाड़काने पुलिस में बि अक्सर माण्हू KPK जा आहिनि, सवाद जा आहिनि, जिन में काफ़ी माण्हुनि ते जेके पुलिस ऑफिसर आहिनि, इंस्पेक्टर आहिनि, सिपाही आहिनि, उन ते इल्ज़ाम लॻो आहे त उनजो तालुक़ु बुनियादी तौर ते KPK ऐं सवाद सां आहे, जिन में लाड़काने जे SSP जो लीडर सब इंस्पेक्टर राशिद पठान जो नालो बि शामिल आहे। कुझु माण्हू चवनि था लाड़काने जा त राशिद पठान मुक़ामी आहे, पर इल्ज़ाम लॻो आहे, सोशल मीडिया ते आयो आहे त इन मामले जी जांच थियणु घुरिजे त वाकई लाड़काने में जेके ही सब इंस्पेक्टर शेर अफसर पठान आहे, उहो उनजो डोमिसाइल वाकई लाड़काने जो आहे या न आहे, ओरिजिनल लाड़काने रहवासी आहे या न आहे। शेर नवाज़ पठान आहे रिजर्व जो इंस्पेक्टर, उहो बि चवनि था सवाद जो आहे ऐं डोमिसाइल लाड़काने जो आहे। शेर नवाज़ जे मामले जी जांच थियणु घुरिजे। सिपाही एजाज़ पठान आहे, जमादार हिज़बुल्लाह पठान आहे, सिपाही ज़ुबैर पठान आहे, ॿिया काफ़ी लाड़काने में अहिड़ा पुलिस में माण्हू आहिनि जिन ते इल्ज़ाम आहिनि। उन जे हवाले सां उनजी जांच थियणु घुरिजे। उमेद कयूं था त जेका ही कमेटी आहे उहा नतीजा ॾींदी, ऐं कमेटी जे हवाले सां सिंध जे माण्हुनि खे इंतज़ारु आहे त कमेटी कहिड़ा नतीजा ॾिए थी। पंहिंजे मेज़बान रऊफ़ चांडियो खे वधीक तफ़सीलनि लाइ तव्हां इंतज़ारु कंदा। इंशाअल्लाह जेके बि अपडेट्स ईंदियूं तव्हांखे असां अपडेट कंदा रहंदासीं।